दुकान आला मां तो के किलो जादू दिखाया। छा जादू? हाँ दिखाए। दरअसल जादू ॾिसण जो मूंखे वॾो शौक़ु आहे। तोखे भी जादू ॾिसण जो वॾो शौक़ु आहे। हाणे दिखाया है तो हे बोतल आहे न, हे बोतल हाल हे विझी मां पंहिंजे गोदे में सही हे ॾिठी हाल हिते अची वई। हाले तोखे मां दिखाया तो जादू कीअं हूंदो आहे। हाले मां जादू हिन जी बोतल जे गोदे मां कढंदो। आयो मज़ो? वाओ अमेजिंग! तू बोतल पंहिंजे खीसे में विधोई ऐं गंजे जे खीसे में कढी। एड़ो जादू यार मां ज़िंदगी में कोन ॾिठो। वाह मज़ो अची वियो। दुकान वारा मज़ो त हाणे थींदो जहिड़े टाइम मां जादू करे ॾेखारींदुमि। तोखे भी जादू ईंदो आहे यार? अॼु त मुंहिंजो मज़ो थियो। मां फ्री में जादू ॾिसां थो, उहो बि पंहिंजे दुकान ते वेही करे। हाँ जल्दी कर, तू भी पंहिंजो जादू ॾेखार। हाणे मां पंहिंजो जादू ॾेखारींदुमि। ॾिस तोॾा फाड़े ॾिस, ईअं हूंदो थी असल जादू। ॻाल्हि मन मुंहिंजी तूं जिंगा लाला ॾिठो मुंहिंजे जादू जो कमाल। हो बोतल उते खाली करे छॾियमि, हे नवी बोतल मां हिन जे खीसे मां कढी वरितमि। वाओ कमाल करे छॾी। तूं त यार हिनी खां बि वॾो जादूगर आहे। मञियो मई साईं, मञियो मई। तूं मुंहिंजे साम्हूं कुझु बि न आहे। मां वॾो जादूगर आहियां। निकिर तो जो हिते कम ई न आहिनि। हे जादू छा चवे त मां तुंहिंजे दुकान जो सॼो सामान डबल थो करे ॾियां। सामान डबल इहो भी करे सघे थो छा? पर यार इहो सामान खे छॾ, मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे। ॾाढो कराई थी आहे दुकान में। पैसा डबल करे ॾे। काथे न पैसा ॾेई? हाँ पैसा तोखे मां डबल करे ॾियां। हे सही पैसा मूंखे डबल करे ॾियो यार। वारो कर, तूं कोई भलाई कर। असां दुकान में तबाह थी आहे, कराई थी आहे। भलाई इन में कई वॾी ॻाल्हि आहे। हे मां जादू कंदो आहियां, तोखे मुंहिंजी ख़बर न आहे। मां मोगो जादूगर आहियां। वॾो जादूगर लॻे थो सही, वॾो जादूगर। हाणे जल्दी कर, मुंहिंजे जादू मुकण जो टाइम शुरू थी वियो आहे। अखियूं तोखे बंदि करणियूं पवंदो, तॾहिं मां पंहिंजा मंत्र पढ़ंदुमि, तॾहिं मंत्र कमु कंदो। अखियूं मां बंदि कयां पोइ तव्हां जादू कंदवे? हाँ हल सही आहे, हाणे ई बंदि कयां थो। जंहिं महिल मां तोखे चवां न त पोइ अखियूं खोलिजांइ, ईअं न खोलीजांइ। ठीकु आहे, जल्दी कर, तूं मंत्र पढ़। या फबा 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 या फबा। हाँ मंत्र थी वियो। कुझु ॿुधा न, अखियूं खोला मां या न? यार कुझु ॻाल्हाए छोड़ दो, मुंहिंजे गिराकी जो टाइम आहे, गिराक न अची वञनि। अखियूं खोला मां, जादूगर तो कुछ ॻाल्हाए ही न थो। जादूगर काढियो? अरे लॻे तो जादूगर कोन हो, फराडी हुयो। मुंहिंजा सारा पैसा ई खणी हो बोड़े। अची मां दुकान वारे खे चती हणी आयूं पूरा 30-40 हज़ार रुपया। जादू सही कयोसीं न? जादू एड़ो कयोमांसि जिंदगी भर यादि कंदो, हर रोज मुंहिंजा ख्वाब ॾिसंदो। इनके भी जादू ॾिसण जो वॾो शौक़ु हुयो। वॾो शौक़ीन हो न त पाण खे दुकान तां ढुकाए छॾे हा। लाटू मोहंड्रा हे वटि जेको आहे न 10,000 थी, बाक़ी हाल त होटल ते तोखे कढ़ाई गोश्त तो खवायां। मोगे जी मार ख़बर न चार।